रियासत रियासत अच बाबा अच अच मूसा ॾिसां तूं कहिड़ो कमीनो आहे जेको तव्हांखे हवेली में अंदर वञण खां रोके थो। थधो थी बाबा थधो थी फकीर खे अचण दे। बाबा दा फ़कीर जे अचण जी कहिड़ी ज़रूरत आहे? छा असांजी इज़त हवेली जे वठनि खां बि पोइते पयल आहे छा? छा उहे एॾा ठाहुका थी विया आहिनि जो तव्हांजे लाइ हवेली जो दर नथा खोलनि? तूं अच मूंसां गॾु अच बाबा। जेकॾहिं मूंसां दर न खुलियो त पोइ सभई वाठा उते ढेर हूंदई। तूं अच मूंसां गॾु अच बाबा। बाबा जिद न कर जिद पहियो पाण सां गॾु असां सभिनी खे माराईंदे छा? बस बाबा बस हाणे मां कुझु बि न ॿुधंदुसि। तव्हां हलो मूंसां गॾु। मूंसां ॿुधो पंहिंजे हथियारनि में बारूद भरियो ऐं तयारी कयो। अच बाबा मूंसां गॾु अच बाबा फकीर खे अचण दे। बाबा अच मूंसां गॾु। बाबा अच मूंसां गॾु ॿुधो चढ़ मञ ॿुधो चढ़। दहशत हिते हर कंहिंजी पंहिंजी रियासत हिते हर कंहिंजी पंहिंजी रियासत 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 रियासत। अबा बाहर खैर है सब? हाँ हाँ मां सब खैर है। तव्हां खैर बस न बस ईअं मानी घर खाईंदे? हाँ मां मानी जरूर खाईंदुसि पर उतां जी मानी भी बधी रखजो। तो कुछ मेहमान भी आया ना बादल के चवंदुसि तो वो अची मानी खणी वेंदो। मुंहिंजी मानी अंदर खणी अच। अमा ॿ टे घर मानी जा ठाहे वठो। ॿ टे माण्हू आहिनि। जी चाचे छोकिरा त आहिनि हाल में कोन पर वो जेके घर खाधनि। दिलबर शेरल के मरी विया। मां चवां तो दर खोलियो 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 न त जिते तव्हां सभिनी खे पूरो कंदुसि। खोलियो। कादन जी इजाजत का सवाइ दर न खुलंदो। तूं हलाए गोली। ही रियासत जागीर कादन जे पी जी न आहे जो हिते हुन जो हुकुम हलंदो। दरवाज़ो खोल तो खोल। ये जागीर कादन जिया कादन जी जेसी तई बाबा फूरल आहे अमा बख्ती जो हुकुम न मिलंदो एसी ताईं तू हिकड़ो कदम भी नथो वधाए सके। समझो ये? अच्छा समझियस। इन वक़्त त दिलमुराद शहर भॼी निकितो आई निकाह का साफ साफ इनकार कयो अथसि। इन करे भूरो ऐं बख्ती मुंहं ॾेखारण जी क़ाबिल ई न आहिनि रहिया। घर में मुंडी ऐं सुता पिया आहिनि ऐं दर ते पालतू कुत्ता ॾाढ़ण जे लाइ दर ते बीहारे छॾिया अथनि। असां कुत्ता कुत्ता ही सही पर असां वफ़ादार आहियूं जेकी मालिक जे मथां भौंकंदा न आहिनि। तू तो वो कुत्तो आई जेको पंहिंजे बच्चन में अची चक विधा अथई। कादन पढ़ कलमो अचेगी। केड़ो गोड़ाई छाजो तमाशो लगाने न दवे। अमा भक्ति नियाल आहे उनजो छुड़वाक छोरो बादल हिते आया आहिनि ऐं हू चइनि था त असां अमा भक्ति सां मिलंदासीं। बिनी खे अंदर अचण जी इजाजत दियो कादन। तव्हां पोइ ते हटी वञो। जी अमा
जेको तव्हांजो हुकुम। वञो। मुफादन जी रुगो छिकताण आहे, न रिश्तन जी सुञाण न ॼाण आहे। फसादिन छड़ी फैलाए दहशत, हिते हर कंहिंजी पंहिंजी रियासत। हिते हर कंहिंजी पंहिंजी रियासत। रियासत 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 रियासत। दर ते तमाशो करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? हिते सुकून सां तमाशो असां छोकरनि खे कुझु अदब ऐं इख़लाक़ सेखार, जेको अॻिते हली हिननि खे कमु ईंदो। मोहतरमा, ही जेके मुंहिंजा पुट आहिनि न, कंधार पुट आहिनि, कंधार। उन सां गॾु ही फरमान बरदार बि आहिनि। जेकॾहिं मां हिन जे कंध ते काती बि रखंदुसि त ही कंध कोन कटाईंदा। जेकॾहिं तूं इहो पाठ पंहिंजे पुट खे पढ़ाईंदा न, त तुंहिंजो अॼु ही कंध शर्म खां झुकियल न हुजे हा। इन करे मां चवां थो त बादल खे आज़ाद छॾियो त पंहिंजी ताक़त जो नमूनो हुननि खे ॾेखारे अचे। पर जॾहिं वक़्तु आयो न त सिर्फ़ बादल न, पर असां सभु गॾिजी इन कादन खे पंहिंजी ताक़त जो अहिड़ो त नमूनो ॾेखारींदासीं त सॼी ज़िंदगी इन कादन जो सिर असांजे अॻियां झुकियल रहंदो। इन करे बुरल खान खे चयो त मां उन सां मिलण जे लाइ आयो आहियां। बुरल साईं जी तबियत सही न आहे, हुन दवा वरिती आहे। कुछ देर साईं आराम कंदो। तव्हां हुन सां मिलण जे लाइ शाम जो अचिजो। रियासत 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 रियासत। ख़बर नथी पवे त बादल के वेठे वेठे अलाए कहिड़ा दौरा पवनि था। हिकिड़ो मसलो अञा ख़तम न आहे थियो त ॿी चिड़िंग मथां पेट्रोल हणण लाइ निकितो हलियो वियो आहे। इहो बि शुक्र थियो जो असांजे गोड़ जे करे माई भक्ति दर ते आई, न त बादल जो अहिड़ो त दिमाग़ ख़राब हुयो जो कादन मथां गोली हलाईंदे देर न करे आ। तव्हांजी त बादल न ॿुधी, छा बाबा जी बि कोन पियो मञे? बादल उन महिल होश विञाए निकितो जेड़ी महिल चाचा अची ॿुधायो त भूरल खान जा गार्ड हवेली जो दर नथा खोलनि। माण्हू वक़्त जी नज़ाकत खे सम्झंदो आहे ऐं हवा जे रुख सां हलण जी कोशिश कंदो आहे, पर अदा बादल त सदाईं तूफ़ाननि जो रुख करे वञी पहाड़नि तां पंहिंजो मथो टकराईंदो आहे। उन्हनि खे अखि ॾेखारण बि लाज़मी हुई फ़क़ीरा। तव्हांजे सब्र खे कादन वारा कमज़ोरी सम्झनि था। इन करे मां चवां थो त बादल खे आज़ाद छॾियो त पंहिंजी ताक़त जो नमूनो हुननि खे ॾेखारे अचे। पर जॾहिं वक़्तु आयो न त सिर्फ़ बादल न, पर असां सभु गॾिजी इन कादन खे पंहिंजी ताक़त जो अहिड़ो त नमूनो ॾेखारींदासीं त सॼी ज़िंदगी इन कादन जो सिर असांजे अॻियां झुकियल रहंदो, झुकियल। असांजो कंध न शर्म खां कॾहिं झुकियो आहे ऐं न ई कॾहिं झुकंदो। जेकॾहिं दिल मुराद या असांजा हथ तव्हांजे दर जे अॻियां टंगियल हुजनि हा, पोइ तव्हां इहा ॻाल्हि करे सघो पिया। बस भाई बस, मां हिते तो सां को बहस मुबाहिसो करणु कोन आयो आहियां। मां त सिर्फ़ु आयुसि त मां भूरल खान सां मिली करे हुन खां निकाह जो वक़्तु वठां। भाई मां नथो चाहियां त
जेको असां रिश्तो कयूं पिया उन में खीर खंड मिलाइण जे बदिरां उन में ज़हर मिलायूं। इन करे भूरल खान खे चयो त मां उन सां मिलण जे लाइ आयो आहियां। भूरल साईं जी तबियत सही न आहे, हुन दवा वरिती आहे। कुछ देर साईं आराम कंदो। तव्हां हुन सां मिलण जे लाइ शाम जो अचिजो, या हीअं कयो तव्हां घर हलिया वञो, साईं जीअं उथंदो उनखे मां तव्हां ॾांहुं मोकिलींदसि। ईअं ई सही आहे बाबा। चाचा भूरल खान असांजे घर अची असांखे निकाह जो वक़्तु ॾे, इहो असांजे लाइ ठीकु आहे। त पोइ ठीकु आहे भॼी, असां भूरल खान सां मिलण जे लाइ उते इंतज़ारु कंदासीं, ठीकु आहे? मालिक साईं, तूं ई साईं भूरल खे इन्हनि शैताननि जे शिर खां बचाइजां। साहब, असां तव्हांजे लाइ हिकिड़ी कम जी ॻाल्हि आंदी अथऊं। सुभाणे फ़क़ीर ऐं कादन वञण जा हिक ॿिए जे मथां हथियार सिधा हूंदई। इहे त रोज़ हिक ॿिए जे मथां हथियार तकीदा था अचनि, पर गोली हलाइण जी इन्हनि ॿिन्हिनि में जुरियत ई कोन। जेकॾहिं साहब हिते हथियारनि जा मुंहुं खुली विया त बारू जी एतिरी त बदबू थींदी जो तव्हांखे साह खणण में तकलीफ़ थींदी। हा जमादार करीम, को त कारण हूंदो जो ॿई दुनियूं होश में ई न आहिनि। साहब, ख़बर पई आहे त फ़क़ीर वारनि जी भेण सां दिलमुराद खान निकाह करण खां इनकार कयो आहे। छा इहो छा पियो चई करीम? साहब, जेको तव्हां ॿुधो इहा सोराना पकी ख़बर आहे? साहब, निकाह जी तारीख़ सुभाणे आहे, कची या पकी इहा पोइ ख़बर पइजी वेंदी। चइबो त असांखे अॼु राति जो ई वक़्तु आहे पंहिंजनि हमराहनि खे उतां छॾाइण जो। तव्हां त बरंदी जे मथां पेट्रोल हरण जी कोशिशि कयो पिया साहब। सबुर खां कमु वठो साहब, तव्हांजे हमराहनि खे कादन पाणी छॾे ॾींदो। न जमादार करीम, मां पंहिंजनि हमराहनि खे इन कादन जे रहम करम ते नथो छॾे सघां। इहो कमु मूंखे अॼु राति ई करणो पवंदो। साईं, तव्हांजो भाउ निहाल 10 पंध करे चुको आहे। शायदि हुनखे ख़बर पइजी वई आहे त दिलमुराद खान निकाह खां इनकार कयो आहे। हा बख्ती बेगम, इहा त हक़ीक़त आहे। त पोइ उन्हनि खे कीअं माठ कराईंदो, उन्हनि जो कीअं वात बंदि कंदो तव्हां? इन लाइ त मूं सोचे छॾियो आहे बख्ती त मूंखे छा करणु घुरिजे। साईं, हाणे तव्हांजो को बि हीलो वसीलो उन्हनि मथां न हलंदो। उन्हनि खे हाणे मञाइण नामुमकिन आहे। पर न्याल वारनि खे मनाइण लाइ जेकॾहिं मूंखे पंहिंजी समूरी मिल्कियत लिखी ॾियणी पइजी वई न त मां उहा ॾेई छॾींदुसि। पर इहो त तव्हांजे पुटु दिलमुराद खान जे हक़ जे मथां धाड़ो हूंदो। उन पाण ई पंहिंजे लाइ इहो रस्तो अख़्तियार कयो बख्ती बेगम। हाणे मां उन लाइ कुझु बि नथो करे सघां, कुझु बि न। छा तव्हां एॾा संग दिल बणिजी विया आहियो? बख्ती, मुंहिंजी दिलि सड़ी रख बणिजी चुकी आहे। हाणे हुन में अहसास नाले का बि शइ न बची आहे, का बि शइ न। अदा सुबुह जो भलाई थी अमा बसरा जे नाले खां 200 एकड़ ज़मीन जा कागज़ ठाराए छॾिया आहे। भूरल खान, ॻाल्हि दरअसल ज़मीन जी न आहे, ॻाल्हि आहे असांजी इज़त ऐं गैरत जी। अदा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो, छा हिन घर जी इज़त मुंहिंजी पंहिंजी इज़त न आहे? जेकॾहिं सम्झो था अदा त मुंहिंजी इज़त आहे त पोइ भला मां पंहिंजी इज़त खे कीअं लॻाईंदुसि? चाचा साईं, असां कुझु अणवणंदड़ ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, इन करे ई हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त असांखे निकाह जो वक़्तु ॾियो। अदा ॾिसी न, जेकॾहिं असांखे वक़्तु ॾिनल हूंदो त असां ज़ाहिरा तयारी बि उन तरीक़े सां कंदासीं न।
ठीकु आहे ठीकु आहे पोइ वॾा जेको बि वक़्तु तव्हांखे मुनासिबु लॻे। मां सम्झां थो त सुबुह जो 8 बजे तव्हां पंहिंजी हवेलीअ में निकाह पढ़ायो। अदा निकाह है तिस्मी कुंवर भेजता है लौंग भेजूंगी। अब की सुबह साण 8 बजे जो घोट के वठी मां हिते हली वयुसि। अदा तव्हां छा महसूसु कयो? पुट तो इहो कोन ॾिठो त भूरल जे मुंहं तां मलाइका ई उॾरी विया। हा मां ईअं आहे कुछ भी हुजे पर असांखे सुबुह जो 9-10 ताईं इंतज़ार तो करणो ई पवंदो। अम्मा बाबा भूरत ॾाढो परेशान हुयो तूं उनखे उन तरफ़ हीअं अकेलो न वञण ॾियां। हू मूंखे न पियो वठी वञणु चाहे ऐं उन मथां घणो ज़ोर बि मां न पई रखी सघां। अम्मा कुझु सोचियो अथव बाबा सां उते कहिड़ो असरु कंदा? अम्मा मां ॾिसां पई हिकु कुराड़ो शींहुं जेको कुतनि जे वलर में पंहिंजी ताक़त ऐं हैबत विञाए वेठो आहे। पोइ उहो उन्हनि कुतनि जे वलर मां कीअं थो पंहिंजी जान छॾाए सघे। काश जेकॾहिं न दिलमुराद ख़ान ज़हर जो इहो ठुक भरे वञे हा त साईं इन्हनि काइरनि एॾो मजबूर न थिए हा। बसरा तो वारो घोट शहर वञी लिकी वेही रहियो आहे। ही सॼो ड्रामो जेको आहे न रुगो असांजी कावड़ घटि करण कायां। बसरा निकाह थे या न थे बाक़ी तोखे हिन 4 ॾींहं वनभा में वेहण जो मुआवज़ो 200 एकड़ ज़रूर मिलंदो। जेकॾहिं हुन ज़िद न छॾियो त असां बाबा खे विञाए वेंदासीं। अम्मा चो न दिलमुराद के त हू हलियो अचे। साईं त मूंखे बि रुआरे छॾियो आहे। मूंखे त ख़ौफ़ थी पियो आहे त अॼु खां पोइ साईं किथे चुप जो रोज़ो न रखी छॾे। रियासत 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 रियासत। साहब जगह के तालो लॻल आहे लॻे थो तव्हांजे अमान खे हितां कटी करे ॿी जगह ते मुंतक़िल कयो अथव। जमानार करीम जेसि ताईं तालो बनी अंदर मां उमदुसि न तेसि ताईं तां न हलंदुसि। पुट तू सुम्ही आराम कर। तुझे पीउ जे अचण जी का बि पक कान्हे। हू अलाए राति अचे अलाए न अचे। अम्मा जेसी ताईं बाबा को पक नथो वठां न निकाह जी तेसी ताईं मूंखे निंड कोन ईंदी। पुट तुझे लाइ उजागो सही न आहे। जेकॾहिं तुंहिंजो पीउ अची वियो न त मां तोखे उथारे वठंदसि। पोइ तूं पंहिंजे पीउ खां निकाह जी पक वठी छॾजांइ। हलिया हाणे तूं सुम्ही आराम कर। अम्मा तू ज़ोर भरे थी त लेटी थो पवां पर पक ॼाण मूंखे निंड कोन ईंदी। तूं अची खट ते सुम्ह निंड करण जी कोशिश कर। जेकॾहिं सुम्हंदे त तोखे निंड ईंदी। जेकॾहिं ईअं ई तूं उन्हनि पेरनि ते बीठो हूंदे त तोखे किथां निंड ईंदी। ठीकु आहे अम्मा मां आराम करण जी कोशिश कयां थो पर जेकॾहिं बाबा अचे त निंड मां मूंखे ज़रूरु उथारजांइ। हा पुट तूं पक ॼाण त सुबुह तुंहिंजो निकाह ज़रूरु थींदो।
सुम्हां थो पर अलाह करे त निंड अचे। वॾा त भूत ज़ालिम हुया, कल खां थी न पाणी ॾियनि था न को मानी। साहब जेकॾहिं अॼु तव्हां न अचो हा न असां पूरा थी वञूं हा। ए जल्दी कयो, ही ॻाल्हि जो टाइम न आहे। उन ज़ालिम रियासत जे हदुनि खां तव्हांखे ॿाहिरि पहुचाए अचां। अचो हलो कढो। हवा संते रहे थो खौफ तारी, हवस ऐं हिर्स जी आ जंग जारी। हवा संते रहे थो खौफ तारी, हवस ऐं हिर्स जी आ जंग जारी। करे थो रत पंहिंजो ई बगावत, हिते हर के जिया पंहिंजी रियासत। रियासत 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 रियासत। अम्मा चाचा भूरा खान छा चई वियो आहे? बाबा चई वियो आहे त सुबुह जो 8 बजे निकाह थींदो। बसरा तो वारो घोट शहर वञी लिकी वेही रहियो आहे। ही सॼो ड्रामो जेको आहे न रुगो असांजी कावड़ घटि करण काया। बसरा निकाह थे या न थे, बाक़ी तोखे हिन 4 ॾींहं वनभा में वेहण जो मुआवज़ो 200 एकड़ ज़रूर मिलंदो। न भॼाई न, मूंखे वनवा में विहारनि जो मुआवज़ो इहो तमामु घटि आहे। मां त हिन भक्ति जी पूरी रियासत मथां कब्ज़ो करण थी चाहे। निकाह थींदो अदी, हर हाल में थींदो ऐं ज़रूर थींदो। इहा ज़बान चाचो भूरल ॾेई वियो आहे। जेकॾहिं हाणे न तव्हां फिरनि था न त पोइ न हवेलीअ खे दोज़ख जी तड़ी बणाए छॾींदासीं। हा दी, इहो तो सां असांजो वाइदो आहे। जेकॾहिं वाइदे ख़िलाफ़ी कई वई त इन हवेलीअ जे मथां एतिरी त बारूद जी बाहि वसाईंदासीं कि माण्हू दोज़ख जी बाहि बि भुलिजी वेंदा। भक्ति पूरी जिंदगी जी जदोजहद मूंखे एतिरो न थकायो आहे जेतिरो हिन हिक ॾींहं जी मजबूरी मूंखे हिनो करे छॾियो आहे। ईअं खणी सम्झ त मां हाणे मां कुझु ॾींहंनि जो ई महिमान आहे। ऐं इहा मुंहिंजी तोखे आख़िरी वसियत है भक्ति। मुझे ख्वाहिश खड़ी समझ। दिल मुराद के फोन कर भक्ति, फोन कर दिल मुराद के चईस तुझे बाबा से हारा चुका है। उनके थारिन का न पर पहचान का शिकस्त मिली है। पहचान का अच्छे जगह सुबह साणी पहुते तो मुझो घाट ऊंचो ही रहंदो। ता जिंदगी मुझो ही घाट फख्र सां ऊंचो हूंदो। पर जेकॾहिं न अची सघे न त ही कंद शर्म विचां जेकॾहिं कंहिं अॻे झुकियो त पोइ वक़्तु ही कंद खबर ताईं झुकियल रहंदो। खबर ताईं। अम्मा
दिल मुराद के चो त इहो ज़िद छॾे। जेकॾहिं हुन ज़िद न छॾियो त असां बाबा खे विञाए वेंदासीं। अम्मा चो न दिल मुराद के त हू हलियो अचे। साईं त मूंखे बि रुआरे छॾियो आहे। मूंखे त ख़ौफ़ थी पियो आहे त अॼु खां पोइ साईं किथे चुप जो रोज़ो न रखी छॾे ऐं बाक़ी ज़िंदगीअ सां साईं जो आवाज़ ॿुधण लाइ बि सिकंदा रहूं। साहब असां तव्हांजी मदद कई आहे, पर असांजो नालो किथे ज़ाहिर न थिए। ईअं न थिए जो कादन असांखे कंहिंजो बि नालो ज़ाहिर कोन थींदो ऐं तव्हां ॿई हितां जल्द निकिरी वञो। जेसि ताईं हितां ज़ोर टुटे पोइ मूंखे नज़र अचिजो। सूबेदार तूं बेफ़िक्र थी, कादन जे रुख सां नचण वारा आहियूं। असां कादन खे कुझु न आहे ॿुधायो। अॻिते पंहिंजो पाण संभाले वठिजो। हाणे हितां तव्हां निकिरण जी कयो। बाक़ी जेके हितां जा मसइला आहिनि उहे मां पाण हल कंदुसि। हलो 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 निकिरो। असां लाइ छा हुकुम आहे साहब? तव्हां सभ जो सभु हितां कादन जे हमराहन खां नज़रूं बचाए ऐं थाणे ते निकिरी हल। मां पाण ई अचां थो। जेको हुकुम साहब। लीमा किथे पाण न पुॾिजी न वञो। अचो मूंसां गॾु। मां सिर्फ़ कमज़ोर हुयुसि कादन, पंहिंजे हमराहन जे करे। तोसां हाणे मां खुलियल जंग कंदुसि। दिलशेर जी दाशत दिलनि जो धड़कण बंदि करे छॾी थी आहे। रियासत रियासत